ड्रखण खां अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं। ड्रखण भरिसां गाहे जा लिंक रोड ऐं पीरचंद ॻोठ भरिसां नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथु आयो आहे। लाश ऐं मोटरसाइकिल बरामद थी आहे। बर वक़्ती इतला पुलिस खे ॾिनो वियो। हद थाणे जी पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची करे नौजवान जो लाश तहवील में वठी करे तहक़ीक़ शुरू करे छॾी आहे। पुलिस पंहिंजी इन्वेस्टिगेशन शुरू करे छॾी आहे। ज़रियनि खां मालूम थियो आहे त बरामद थियल लाश जी सुञाणप थी वई आहे, जंहिंजो नालो इम्तियाज़ वलद रज़ा मोहम्मद शर जे नाले सां सुञाणप थी वई आहे, जेको गढ़ी साहब खान भरिसां घर पंहिंजा जो रहवासी आहे। जी नाज़रीन, तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं। ड्रखण भरिसां गाहे जा लिंक रोड वटि पीरचंद ॻोठ भरिसां नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथु आयो आहे, जंहिंजी पुलिस इन्वेस्टिगेशन जारी करे छॾी आहे।